वर्दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सिविल अस्पताल ठटे जो मर्फ इंतजामिया पारां ज़हरीलो बायोकेमिकल वेट्स जे गैर ज़िम्मेवाराना तरीक़े सां उछलाइण ते फौरी अवामी सेहत माहौलियाती बहरान ज़िले ठटे जे एक संगीन माहौलियाती बहरान पैदा थी रहियो आहे, जिते सिविल अस्पताल ठट्टो जेको मर्फ ऐं संदसि हुकूमत जे सहकार सां हलंदड़ आहे, सिविल अस्पताल जो ज़हरीलो बायोकेमिकल फज़लो बेदर्दी सां खुलियल जॻहुनि ते उछलाए पियो वञे। उहो ख़तरनाक फज़लो ज़िले जेल जे भरिसां हिकु आबादी वारे इलाइक़े में उछलाए पियो वञे, जिते चरागाहनि पखियुनि ऐं जा आशियाना ऐं मछियुनि जा तलाउ आहिनि, जंहिंसां इंसानी सिहत ऐं माहौल खे शदीद ख़तरो लाइक़ु आहे। इंतहाई गिणती जोगी ॻाल्हि आहे त मक़ामी माण्हुनि जे हिन ख़तरनाक फज़ले खे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि लाइ गॾु करे रहिया आहिनि, जंहिंसां अवामी सिहत खे वधीक ख़तरो आहे। हिन ज़हरीले मवाद जो गैर ज़िम्मेवार इस्तेमालु हिकु इंतिहाई संगीन सूरताल खे वधीक संगीन बणाए रहियो आहे, जंहिंसां इंसानी जानियूं ख़तरे में आहिनि। बायोकेमिकल फज़ले जो ही गैर ज़िम्मेवार उछलाइण बिन अक़वामी माहौलियाती क़ानून ऐं आलमी सिहत जे तंज़ीम जे प्रोटोकॉलनि जे खुलियल भञकड़ी आहे, जेकी तिबी फज़ले जे हैंडलिंग ऐं नेकालीअ ते सख़्त कंट्रोल खे यकीनी बणाइनि था। आलूदगीअ जे वसी पैमाने ते ख़तरो जंगली जीवत, आबी हयात, माल मवेशी ऐं मक़ामी बरादरीअ लाइ टिके मुद्दे में नाक़ाबिले वापसी नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। इहो हिकु आलमी अहमियत जो बहरान आहे, जेको फौरी कार्रवाई जो तक़ाज़ो करे थो। जेकॾहिं फौरी तौर ते कार्रवाई न कई वई त सिहत आमा ऐं माहौलियाती तबाही थी सघे थी, जेका इंसानी माहौलियात सिहत ऐं जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कयल बैन अक़वामी प्रोटोकॉल जी सिधी रीति ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। वीडियो ऐं तस्वीर सबूत उन्हनि संगीन भञकड़ियुनि खे साफ़ कनि था। क़ौमी बैन अक़वामी इख़्तियारनि जे फौरी मुदाख़लत लाज़मी आहे त जीअं ज़हरीले फज़ले जे वधीक ग़लति इस्तेमाल खे रोके सघिजे ऐं बैन अक़वामी मयार ते अमल कराए सघिजे ऐं इंसानी जानियूं, जंगली जीवत ऐं माहौल खे वधंदड़ नुक़सान खां महफ़ूज़ रखी सघिजे।